अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 13 नवंबर 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। शहदादपुर में उस्ताद खे क़त्ल कंदड़ SHO गिरफ़्तार न थियो। DIG जे वाइदे ते अमल न थियण ते वारसनि पारां ॿीहर एहतजाज शुरू। क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। पीपल्स पार्टी सां वास्तो रखंदड़ अॻूणो सेनेटर एहतजाज ख़त्म कराइण लाइ पहुची वियो। वारसनि पारां एहतजाज ख़त्म करण खां खुतो जवाबदार जी गिरफ़्तारी ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। हुकूमत सुजाण धुरियुनि जे एहतजाजनि जो बि नोटिस न वरितो। 27वीं आइनी तरमीम मंज़ूर। मीरपुर ख़ासि भरिसां बेदर्दी सां क़त्ल थियल मासूम आमना जे क़त्ल जे जवाबदार खे पुलिस पारां गिरफ़्तार करण जी दावा। बाहूखोसो में बेदर्दी सां क़त्ल थियल इम्तियाज़ नूनारी जा क़ातिल गिरफ़्तार न थिया। सख़्त एहतजाज। जसाफ जे शागिर्द मार्च जी रस्ता रोक ऐं गिरफ़्तारियुनि वारे अमल ख़िलाफ़ ज़रई यूनिवर्सिटी टंडेजा में एहतजाज। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ 27 नवंबर खां 30 नवंबर ताईं सिंध बचायो मार्च करण जो ऐलान। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। शहदादपुर में पुलिस हथां क़त्ल थियल उस्ताद अज़ीज़ जखरो जा क़ातिल गिरफ़्तार न थिया। मुख्य जवाबदार SHO समेत ॿियनि जवाबदारनि खे बि पुलिस गिरफ़्तार न करे सघी। जॾहिं त वारसनि पारां इल्ज़ाम हयो वियो आहे त पुलिस पंहिंजे पटे भाई जवाबदारनि खे बचाए रही आहे। DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP सागड़ पारां जवाबदार खे हिकु ॾींहं में गिरफ़्तार करण जो वाइदो कयो वियो हो, जंहिं ते वारसनि पारां एहतजाज ख़त्म करण जो ऐलान करे शहीद उस्ताद जो मढ़ सरदखाने मुंतक़िल कयो वियो हो। सुबुह जो जनाज़ नमाज़ पिणु अदा कई वई हुई, पर क़ातिल गिरफ़्तार न थियण ते ॿीहर एहतजाज जो फ़ैसिलो कयो वियो। वारस लाश खणाए नेशनल हाईवे ते पहुता, जिते एहतजाजी धरणो हाणे नेशनल हाईवे खे ब्लॉक कयो वियो आहे। नेशनल हाईवे तरफ़ ईंदे रस्ते में पुलिस पारां रस्ता रोक करण जी कोशिश पिणु कई वई। मुज़ाहिरीन जो रस्तो रोकण जी कोशिश कई वई, जंहिं ते ॻोठाणनि मुड़िसी करे रस्तो खोलराए वरितो। एहतजाजी धरणे सबबि नेशनल हाईवे मुकमिल तौर ते ब्लॉक थी वियो आहे। नेशनल हाईवे ब्लॉक थियण खां पोइ PP जो अॻुवाण ऐं अॻूणो सेनेटर मलिक इमामुद्दीन शौकीन पिणु पहुतो, जंहिं ते वारसनि हुनखां सख़्त पुछाणो कंदे एहतजाजी धरणे ख़त्म करण खां इनकार करे छॾियो। मुज़ाहिरीन ऐं मलिक इमामुद्दीन शौकीन विच में थियल ॻाल्हियुनि दौरान उन सां गॾु पहुतल माण्हू मुज़ाहिरीन खे इहो यकीन ॾियारण जी कोशिश कंदा रहिया त मलिक इमामुद्दीन शौकीन ते एतमाद कयो ऐं हुन जे चवण ते तव्हां एहतजाज ख़त्म कयो, मलिक पाणे जवाबदारनि खे गिरफ़्तार कराईंदो। जॾहिं त वारसनि पारां गारंटी घुरी वई। हुननि चयो त जेकॾहिं अव्हीं ज़िम्मेवारी खणो था त जवाबदार गिरफ़्तार थियनि ॿुधायो, जंहिं ते हूअ ज़िम्मेवारी खणण खां लवाईंदो रहियो ऐं चवंदो रहियो त घरु वज़ीर ज़िया लंजार चयो आहे त जवाबदार हिकु ॾींहं में गिरफ़्तार थी वेंदा। मलिक इमामुद्दीन शौकीन ऐं मुज़ाहिरीन विच में थियल ॻाल्हियूं अव्हांखे ॿुधायूं था, जंहिं में वारस खेसि ॾोरापा ॾींदा ऐं पीपल्स पार्टी खे पिणु तनक़ीद जो निशानो बणाए चवंदा रहिया त ॿुधायो त SSP कंहिंजो रखरायल आहे। आख़िर जवाबदार गिरफ़्तार छो नथा थियनि? एसपी साहब जो तो अपने बच्चे घर पहुंचाकर फिर वापस आपको मैं पेश करूंगा। उनके बच्चे में मुहाफिज जगह पे छोड़कर
फिर दलवानी को पकड़ूंगा। छा मसलो है सर? कहिड़ी ॻाल्हि आहे जो दलवानी जा बच्चा छा असांजे बच्चनि खां मथे आहिनि? दलवानी जी जेका माई आहे सूबेदार आहे, हैदराबाद में ड्यूटी करे थी, असांखे ख़बर कान्हे? नाज़रीन, आप देख रहे हैं हमारे साबिक सेनेटर इमामदीन शौकीन साहब यहाँ पर धरने में हाला बाईपास प्राइवे पर मौजूद हैं। लवाइकीन में से उनसे बातचीत कर रहे हैं। कुछ कोन कयो सर, कुछ कोन कयो, कुछ भी न कयो। एसपी पीपुल्स पार्टी जो रखिला, एसपी साहब आबिद साहब पीपुल्स पार्टी जो रखिला, ॿिए जो कोन्हे फंक्शनल जो रखियल कोन्हे। डीएसपी साहब जा हथ कटिया पिया आहिनि। डीएसपी साहब हिकिड़ो मौजूद माण्हू अटालपुर साहब हाणे आयो, हुनखे असांजे शहदादपुर जी का बि ख़बर कान्हे। हुनखे बाहू वधोसि, मुंहिंजो सर निकिरी शरीफ़ थी निकिरी हलियो। असांजे एसपी साहब रखियल पीपुल्स पार्टी जो आहे, शाहज़ा मरी साहबा जी आहे, असांजी कान्हे। असां उस्तादनि इन्हनि खे कोन रखियो आहे जॻह ते, उस्ताद वटि न पढ़िया छा असां वटि तव्हांजे उस्ताद वटि न पढ़िया आहिनि? कंहिं वटि त पढ़िया न? हा, शबीर हाणे पढ़िया मञा थो, महरम हाणे पढ़िया मञा थो, गुल्लू हाणे पढ़िया मञा थो, रफ़ीक हाणे पढ़िया मञा थो। एसपी साहब जी सीट ते वेठल आहे, तव्हांखे पढ़ियल लिखियल आहे न? कंहिं त टीचर वटि पढ़िया न? भला मूं वटि न पढ़ियो त मुंहिंजे उस्तादनि वटि पढ़ियो हूंदो, उन वटि न पढ़ियो, उन खां मथे पढ़ियो हूंदो सर, उन वटि पढ़ियो हूंदो। छो नथो असांजे लाइ करे रिस्पेक्ट, ड्यू रिस्पेक्ट छो नथो करे? ना हुजनि उते कंहिंजे दरवाज़े ते पुलिस बेगुनाह कंहिंजे तूं इन्वॉल्व न हुजे, तुंहिंजे वटि छापो हणूं विदाउट इंफॉर्मेशन। ईअं न करना यार, ईअं जेको न कंहिं वटि के हर घर जी चादर ऐं चार दीवारियूं हूंदी, चवण तुंहिंजे चवण ते जेको आहे ईअं को थोरी आहे। या त मूंखे ॻाल्हि ॿुधाए त चवे थो त मां कयां। डीआईजी हाणे डीआईजी जहिड़ो माण्हू तव्हांखे हीअ चए पियो त तव्हांखे दलवानी मां गिरफ़्तार अॼु राति जो करे छॾिया, मां कमु कयां पियो, मूंखे टाइम त ॾियो। सॼी दुनिया कहिड़ो गुनाह कयो आहे, हिनखे सज़ा पाण छो था ॾियूं? हीअ बि त इंसानियत जी ॻाल्हि कयो। बिल्कुलु कोन। बिल्कुलु मूंखे ख़बर शौकीन साहब पाण लाइ ठीक है, वठ पकड़ करे पियो पाण लाइ पियो करे, सुभाणे पंहिंजी की तरह शौकीन साहब आज़मायल आहे असांजो। मुंहिंजो शौकीन साहब मूं आऊं थो खणां, असांजो शौकीन साहब 20 दफ़ा आज़मायल आहे, जेको चवंदो आहे सो कंदो आहे। शौकीन साहब पाण सुभाणे शौकीन साहब हींअर न कयूं धरणो ख़तमु, मिसाल कोन्हा थी गिरफ़्तार जे सिपाही बि पाण जे वेठा आहियूं, पाण सुभाणे शौकीन साहब जी रसाई तमामु वॾी आहे, मथे लंजार साहब सां ॻाल्हि ॿोल थी वई आहे। ऐं मूंखे जेके इंफॉर्मेशन आहिनि, आऊं त 24 घंटे तव्हां खां गॾु आहियां। आऊं चवां थो थोरो हुननि शौकीन साहब ते पाण भरोसो कयूं, शौकीन साहब जी इज़त कयूं। शौकीन साहब पाण त हर क़दम बीठो आहे, इहे धरणा वरी बि लॻी सघनि था। तव्हां चओ था धरणा हिकिड़ी ॻाल्हि आहे न, मां ई चवां पियो त तव्हां जेको ॿियो हल हुजे त ॿुधायो न। ही राति तव्हां सभिनि खे तकलीफ़ ॾियण सां हिननि जो छा थींदो तव्हां ॿुधायो? सर तकलीफ़ असीं मरण लाइ बि तयारु आहियूं, असीं मरण लाइ बि तयारु आहियूं। असांजो बोतलूं पेट्रोल जूं भरियलूं आहिनि, असीं भाउ बि ॾींदासीं पंहिंजे पाण खे। इन जे तरफ़ां 5 मरी विया आहिनि क़ुर्बान थियण ते। धरना वरी बि थी सघनि था, किथे ज़मानो कोन थो वञे। मां बि हिते आहियां, तव्हां बि हिते आहियो, मां तव्हां सां गॾु आहियां। असां एसपी साहब खां ही जेके सिपाही उहे लिखियल हूंदा, तव्हां खां शौकीन साहब जो पाण मुंहुं खणंदा 48 कलाकनि में गिरफ़्तार नथा थियनि त शौकीन साहब वरी पाण करे जी धरणो ॾींदो। इंशाअल्लाह बिल्कुलु धरणो ॾींदासीं, पर जेतिरी असांखे हिन जी ताक़त आहे। छापो मां हाणे थो हणायां, हुते माण्हू न हुजनि सर। हाणे न ही ॻाल्हि कर मर्दनि वारी आऊं त गॾु कोन आहे असांखे। न मशवरो पिया अज़ीज़ मुंहिंजो क्लास इहा ॻाल्हि पियो करियां। न कम जो थिए पियो टाइम कमु था कयूं, हुनजी मालूमात साईं था मूंखे ॻाल्हाइण ॾियो। ठीकु आहे साईं, असांजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, एसपी साहब खां कॾहिं सिपाही परे न थींदो, केतिरो बि हुजे हुकुम कोन थींदो। उहे सिपाही ते गिरफ़्तार कराए ॾियो असांखे, जेके असांजे अमरागे तां घरां खणी विया। यादि रहे त 2 ॾींहं अॻु शहदादपुर जे रहवासी जामाज़ीज़ जखरो खे शहदादपुर पुलिस बिला जवाज़ गिरफ़्तार करे खेसि लाकब में वहशाणे तशदुद जो निशानो बणायो, जंहिंमें हू फ़ौत थी वियो।
संदसि फ़ौत थियण बाद पुलिस इस्पताल में लावारस हालत में संदसि लाश छॾे खिसकी वई हुई। मक़तूल जे वारिस औरतुनि ऐं मर्दनि पारां फ़ौती उस्ताद अज़ीज़ जखरो जो लाश हाला भरिसां क़ौमी शाहराह ते रखी एहतिजाजी धरणो हंयो वियो आहे, जॾहिं त मक़तूल जे भाइरनि जाम हैदर जाम अहसन वाक़े बाबति तफ़सील ॿुधाईंदे चयो त असांजो भाउ प्राइमरी स्कूल जो हेडमास्टर ऐं शरीफ़ क़िस्म जो माण्हू हो। हुन मथां को बि केस दाख़िल थियल न हो, जंहिं बावजूदि पुलिस मथसि भते जो कूड़ो ड्रामो रचाए टार्चर सेल में वेशाणे तशदुद जो निशानो बणायो। 48 कलाकनि खां क़त्ल में मुलविस SHO शहदादपुर शबीर दलवाणी ऐं मुलविस अहलकारनि खे सिर्फ़ सस्पेंड कयो वियो आहे, जॾहिं त को बि असांजो मुतालबो इंतिज़ामिया मञण लाइ तयारु नाहे। हुननि मुतालबो कयो त संदन भाउ उस्ताद अज़ीज़ जखरो जो कातल SHO शबीर दलवाणी ऐं मुलविस पुलिस अहलकारनि ते फौरी तौरु केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿी सूरत में असांजो एहतिजाजी धरणो क़ौमी शाहराह ते जारी रहंदो। होॾांहुं हाला क़ौमी शाहराह बंदि थियण सबबि रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं वॾियूं कतारूं लॻी वियूं आहिनि, जॾहिं त वाक़े वारे हंधि मटियारी ज़िले जी पुलिस पिणु वॾे अंग में अटालनि सां गॾु पहुची फ़ौती जे वारसनि सां ॻाल्हियूं कयूं, पर वारसनि पारां गैर यकीनी ख़ातिरी जी सूरत में एहतिजाजी धरणो जारी रखण जो ऐलान कयो वियो हो। उस्ताद जाम अज़ीज़ जखरे जे क़त्ल ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक में जिते वारिस शामिल आहिनि उते वारिस औरतूं पिणु शरीक आहिनि। उस्ताद अज़ीज़ जी भाइटी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुझे चाचू जो एडो अज़ियत सां गुज़ारियो, हुन जा गोॾनि जा हॾियूं वग़ैरह हर शइ बनी छॾियूं एडो मतिलबु नक में पाणी विझी हुन छाती ते चढ़ी हुनखे करंट हुअण अथनि, को दिशा कर थो। हिकु टीचर हो, टीचर जो मतिलबु छा हूंदो? सेखारणु, शऊर ॾियणु। अगरि टीचर त ईअं थो कयो वञे त पोइ कंहिंजो शऊर, केरु ॾींदो शऊर? सियासी समाजी तनज़ीमनि पारां शहीद उस्ताद जे कातलनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। अवामी वर्कर्स पार्टी सिंध जे सदर कामरेड काज़ी अली नवाज़ निज़ामाणी ऐं जनरल सेक्रेटरी कामरेड असर इमाम पंहिंजे गरियल बयान में चयो आहे त शहदादपुर में प्राइमरी स्कूल जे हेड मास्टर अज़ीज़ जखरे जे पुलिस तहवील में तशदुद सबबि शहादत हिकु अलमनाक ज़ालमाणो ऐं रियासती ॾूह आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई वञे थी। पार्टी अॻुवाणनि चयो त हिकु उस्ताद जो क़त्ल दरअसल इंसानियत ऐं इंसाफ़ जी बेहुरमती आहे, जेका मौजूदा पुलिस निज़ाम जे बेकाबू गैर इंसानी ऐं कानून दुश्मन रवश खे बेनकाब करे थी। कामरेड काज़ी अली नवाज़ निज़ामाणी चयो त पुलिस खे तहफ़ुज़ ॾियण लाइ ठाहियल कानून ई हाणे अवाम खे दॿाइण जो औज़ार बणिजी चुका आहिनि। हुक्मरान तबक़ा अहिड़नि ज़ालमाननि अमलनि ते ख़ामोश रहंदे दरअसल उन्हनि ॾोहनि जा शरीक बणिजी विया आहिनि। हुन चयो त सिंध में बेगुनाह माण्हुनि जे पुलिस हथां थींदड़ ज़ुल्मनि जो सिलसिलो रोकण लाइ हुकूमत खे फौरी ऐं संजीदा क़दम खणणा पवंदा। सिंध जे सियासी कारकुननि, पोहरियतनि ऐं शागिर्दनि खे तहरीक जी सूरत में रोडनि ते निकिरणु घुरिजे ऐं अहिड़े रियासती दहशतगर्दी ख़िलाफ़ गॾियल जदोजहद खे मुनज़म करणु घुरिजे। कामरेड असर इमाम वधीक चयो त हीउ वाक़ियो रुॻो हिकु उस्ताद सां ज़ुल्म न पर पूरे समाज सां बरबरियत आहे। पुलिस कानून खां मथां ई थी चुकी आहे ऐं रियासत जी सरपरस्ती हेठि अवामी हक़नि जी लताड़ जारी आहे। हुन चयो त अवामी वर्कर्स पार्टी सिंध मुतालबो करे थी त मुलविस पुलिस एहलकारनि खे फौरी गिरफ़्तार करे कानूनी कार्रवाई कई वञे, मक़तूल जे वारसनि खे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं पुलिस निज़ाम में अहिड़ा सुधारा आंदा वञनि जिन सां मुस्तक़बिल में अहिड़ी बरबरियत रोके सघिजे। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सांगड़ ज़िले जे चेयरमैन रुस्तम निज़ामाणी पंहिंजे बयान में चयो आहे त शहदादपुर जे उस्ताद जाम अज़ीज़ जखरे जे पुलिस तहवील में वहिशाणे क़त्ल जी सॼी सिंध सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई आहे। हिन ॾोहारी अमल ते सॼी सिंध जे शऊर में कावड़ ऐं किरोध जी लहर छायल आहे। शहदादपुर समेत सॼी सिंध जा शहरी मुलाज़िम एहतिजाजी मुज़ाहिरा करे रहिया आहिनि, पर अफ़सोस जो पुलिस रिवायती सुस्ती ऐं बेहसी जो मुज़ाहिरो कंदे अञा ताईं घुर्बल जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। रुस्तम निज़ामाणी चयो त सॼी सिंध जा सरकारी मुलाज़िम हिन ज़ालमाणे वाक़े ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस सांगड़ ज़िले पारां हुकूमत खां मुतालबो कयो वञे थो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मक़तूल उस्ताद खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक खे वधायो वेंदो। नेशनल पार्टी सिंध जे सदर ताज मरी पिणु
शहदादपुर पुलिस हथां उस्ताद जे क़त्ल वारे वाक़े जी मज़मत कई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में नेशनल पार्टी सिंध जे सदर ताज मरी चयो आहे त SHO ऐं ॾोहारी पुलिस एहलकारनि खे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गणग बंगलो में उस्ताद अब्दुल अज़ीज़ जखरो जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ उस्तादनि शागिर्दनि एहतजाज कयो। एहतजाज जी अॻुवाणी अब्दुल्लाह निज़ामाणी, सालेह संजराणी, पीर बख़्श सारंग निज़ामाणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते उस्ताद जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। नामियारे लेखक हमसफ़र गाॾही चयो आहे त शहदादपुर में पुलिस कस्टडी में वरितल उस्ताद अज़ीज़ जखरो ते गैर इंसानी तशदुद कयो वियो, जंहिं सबबि संदसि मौत थियो। पुलिस इख़्तियार ओरांघींदे पैगुंबरी पेशे सां वाॻियल हिकु उस्ताद खे बदतरीन तशदुद करे मौत जी निंड सुम्हारे छॾियो। थियण त ईअं घुरिबो हो त हींअर ताईं इंसाफ़ ख़ातिर सिंध हाई कोर्ट खे उनजो पाण मुरादो नोटिस वठी जुडिशल इंक्वायरी जो हुकुम ॾियणु घुरिजे हा, पर अहिड़ो कुझु बि नाहे थियो। न वरी आला इख़्तियारनि को नोटिस वरितो आहे। नाले में निहाल FIR बसि फ़र्ज़ु कजे। जेकॾहिं मक़तूल जो को ॾोह बि हुयो त उनखे अदालतनि में पेश कयो वञे हा। आख़िर सिंध पुलिस खे माण्हू मारण जो इख़्तियार कंहिं ॾिनो आहे? इंसाफ़ ख़ातिर सिंध हाई कोर्ट खे उन हाई प्रोफाइल केस जो पाण मुरादो नोटिस वठणु घुरिजे, जॾहिं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे बि तारुक में अची ज़िम्मेवार पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करणु घुरिजे। यादि रखो, जेका क़ौम पंहिंजे उस्तादनि जो क़दुरु न कंदी उनजो सुधरण ई मुमकिन नाहे। मीरपुर ख़ासि भरिसां झलोरी वारे इलाइक़े में मासूम न्याणी आमना जे मुबियाना कातिल खे पुलिस पारां गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस पारां जवाबदार ज़ाहिद ख़ासखेली खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ॾोह जो एतिराफ़ पिणु कयो आहे। जॾहिं त मीरपुर ख़ासि पुलिस जे बयान ऐं पोस्टमार्टम रिपोर्ट में वाज़ह तज़ाद साम्हूं आयो आहे। इब्तिदाई पोस्टमार्टम रिपोर्ट में चयो वियो आहे त आमना मथां केतिराई भेरा जिन्सी हमिलो थियो आहे, पर पुलिस पारां ॼाणायो वियो आहे त ज़ाहिद ज़्यादती जे इरादे सां आमना खे स्कूल जी वीरान जॻह ते वठी वियो। हुन जे रड़ियुनि ते खेसि प्लास्टिक सां घुटो ॾेई क़त्ल कयो वियो। नामियारे सहाफ़ी निसार खोखर मूजिबि ॻाल्हि एतिरी सादी न आहे जेतिरी पुलिस मीडिया टॉक में बयानु कई आहे। छा हिकु न्याणी खे अकेलो हजाम वठी वञी क़त्ल बि कंदो, संदसि लाश खणी अकेले सिर वञी लोढ़े बि ईंदो? मुलज़िम ज़ाहिद जी फ़ोन जी ट्रेसिंग कयो, उन महिल कंहिं सां राब्ते में हुयो। पुलिस जेके ॿिया 5 शख़ी गिरफ़्तार कया आहिनि से बि ज़ाहिर कया वञनि, जिन में आइस जा मवाली बि शामिल आहिनि। अहिड़ो वहशी अंदाज़ आइस मवाली करे सघे थो। अॼुकल्ह जॾहिं शकी दहशतगर्दनि जी शनाख़्त थिए थी, फ़ोटूं अचनि था त हीउ कहिड़ो नवाब जो पुटु आहे जो संदसि चहिरो लिकायो वियो। संदसि चहिरो ज़ाहिर करणु घुरिजे त ख़बर पवे साॻियो आहे या को ॿियो। उन्हनि समूरनि वाइट कॉलर वॾेरनि UC चेयरमैननि भोतारनि जा नाला पधरा कया वञनि जेके आमना जे मुबियाना कातिल जी सहूलियतकारी कंदे पुलिस मथां खेनि आज़ादु करण जो दॿाउ विझराईंदा रहिया। झलोरी में 8 वरनि जी मासूम न्याणी आमना कुंडाणी जे नाहक क़त्ल ख़िलाफ़ मरी इतिहाद जे सॾ ते ग़ुलाम रसूल मरी ऐं मीर हज़ार ख़ान मरी जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियण जी खुर कई वई। झलोरी शहर में पिणु एहतजाज कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी जमील अहमद शर, ग़ुलाम रसूल मरी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त पुलिस जी नाअहली जे करे 5 ॾींहं न्याणी अॻुवा रही, पर पुलिस हुनखे बाज़ियाब कराए न सघी। पर हाणे जॾहिं न्याणी जो लाश मिलियो आहे त 3 ॾींहंनि अंदरि क़त्ल जूं हक़ीक़तूं साम्हूं न अची सघियूं आहिनि, न वरी जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। शहदादकोट में STP पारां ॻोठ वादल खुश्क में औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद ऐं घर ॾाहिण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। 1 सदी खां वेठल खुश्क बिरादरी जे घरनि में दाख़िल थी हमिलो करे घर ॾाहिण ऐं तशदुद करण वारे वाक़े ख़िलाफ़ STP ज़िले कंबर शहदादकोट पारां ज़िले सदर मोहम्मद हयात तुनियो जी अॻुवाणी में शहदादकोट लाड़काणो रोड ते 4 कलाकनि ताईं एहतजाजी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते
कामरेड हयात तुनियो, इमदाद हुसैन सुमरो, दाद मोहम्मद खंड, फारूक चावड़ो, न्याज़ चांडियो, रहीम खोसो, शुएब जमाली ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त जेसिताईं मुतासिर ख़ुश्क बिरादरी सां इंसाफ़ नथो कयो वञे तेसिताईं एहतजाज जारी रहंदो। बाद में SHO बहराम जे विच में ॻाल्हियुनि खां पोइ ॿिन्ही धुरियुनि पारां मुज़िज़ शख़्स वटि फ़ैसिलो कराइण ते इतफ़ाक़ थियो, जंहिं बाद आरज़ी तौर ते एहतजाज मुलतवी कयो वियो। सिंधियाणी तहरीक तरफ़ां 16 नवंबर ते हैदराबाद में ऐलानियल सिंध जो वजूद ऐं वसीला बचायो मार्च जे तयारियुनि जो सिलसिलो जारी आहे। सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा समो, मरकज़ी अॻवान पिरह सुमरो ऐं शबनम पली जो कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो ॿिए ॾींहुं बि दौरो करे औरतुनि खे मार्च में शिरकत जी दावत ॾिनी। मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं घरनि में दावतूं ॾियण खां पोइ सिंधियाणी तहरीक जे अॻवाननि रज़ाकाबाद में अवामी प्रेस क्लब मलीर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कलम 144 लागू करणु बदतरीन मार्शला जो ऐलान आहे। 27 आइनी तरमीम ऐं सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ पुरमन एहतजाजी मुज़ाहिरनि ऐं रैलियुनि ते पाबंदी हणणु आमरीती दौर खे वरी ज़िंदा करणु बराबरि आहे। हीअ पाबंदी आइन जे आर्टिकल 19A जे ख़िलाफ़ आहे। हुकूमत एहतजाजनि ते पाबंदी लॻाए आइन खे टोड़ियो आहे। आइन समूरनि शहरियुनि खे बराबरि तस्वर करे थो। आइन मुताबिक़ इज़हार जी आज़ादी ऐं इतिहाद जी आज़ादी मिलियल आहे, पर हुकूमत 5 माण्हुनि जे गॾिजण ते पाबंदी मणे आइन खे जनरल ज़िया वांगुरु पासीरो करे छॾियो आहे। अॻवाननि चयो त सिंधियाणी तहरीक जनरल ज़िया ऐं मुशरफ़ जी मार्शलाउनि सां मुहादो अटकायो हो। हुकूमती पाबंदियुनि ऐं क्रेक डाउन बावजूद पुरमन मुज़ाहिरा करे ख़ौफ़ ऐं डहकाव खे सिंधियाणी तहरीक टोड़ियो आहे। हाणे बिलावल शहबाज़ डिक्टेटरशिप खे बि पुरमन जमहूरी जदोजहद वसीले भोरा भोरा कबो। अॻवाननि चयो त को बि आर्टिकल, को बि कलम 144, का बि आमरित असांजी पुरमन जमहूरी जदोजहद खे रोके नथी सघे। 16 नवंबर ते हैदराबाद में हज़ारे सिंधियाणियूं 27 आइनी तरमीम सिंध खे टुकड़ा करणु, कारपोरेट फार्मिंग, कैनालनि, मैदनी वसीलनि ते धाड़नि, क़बीलाई दहशतगर्दी, कारोकारी ऐं औरतुनि ते ज़ुल्म ख़िलाफ़ सिंध जो वजूद ऐं वसीला बचायो मार्च कंदियूं। अॻवाननि वधीक चयो त 27 आइनी तरमीम वसीले सदर ऐं फील्ड मार्शल खे ताहयात इस्तिस्ना ॾेई आइन जा बखिया उढेड़े मुल्क मथां डिक्टेटरशिप मढ़े अदलिया जा इख्तियार महदूद करे पाकिस्तान जी 25 करोड़ अवाम लाइ इंसाफ़ जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। पाकिस्तान जे बानी मोहम्मद अली जनाह कानून ऐं आइन खे सभ खां मथां रखियो, पर हिननि हुक्मरान जनाह जे जमहूरी ऐं सेक्युलर मुल्क में बदतरीन आमरियत मड़ी छॾी आहे। 27 आइनी तरमीम खां पोइ अदालतूं अपाहिज बणिजी वियूं आहिनि, कोर्टूं डमी थी वेंदियूं। डमी जज ॿाहिरां खां आयल फ़ैसिला पढ़ी ॿुधाईंदा। आइन ऐं कानून बदिरां मख़सूस गिरोह जी हुक्मरानी हूंदी। अदालतनि खे हिकु मख़सूस गिरोह ख़िलाफ़ केस ॿुधण खां रोकियो वियो आहे। भले हू करप्शन कनि, माण्हू मारिन, ज़मीन ते कब्ज़ा कनि, पर अदालतूं कुझु बि न करे सघंदियूं। मटियारी भरिसां जसाफ़ आरिसर जे सिंध शागिर्द मार्च खे रोके कारकुननि खे गिरफ़्तार करण वारे अमल ख़िलाफ़ जसाफ़ आरिसर पारां सिंध ज़र यूनिवर्सिटी टंडेजा में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हॉस्टल गेट खां PD फैकल्टी ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो त जसाफ़ पारां पुरमन सिंध शागिर्द मार्च कयो पियो वियो, जंहिंजी रस्ता रोक कई वई, कारकुननि ते तशदुद कयो वियो ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। असां अहिड़ियुनि गिरफ़्तारियुनि वारे अमल जी मज़म्मत करियूं था ऐं उन सां गॾोगॾु हुकूमत खे चिताव ॾियूं था त जेकॾहिं हुकूमत अहिड़ियूं कार्रवायूं वरी जारी रखियूं त सख़्त मज़ाहिमत कंदासीं। जसाफ़ जे सिंध मार्च ते काह ऐं कारकुननि जी गिरफ़्तारी वारे अमल ख़िलाफ़ मिरपुर बठोर में शाह इनायत शहीद प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी बाबू उस्मान, मासूम ज़ौर, न्याज़ चांग, अब्दुल शकूर चांग, मीर आतिफ़, अब्दुल हक़ ज़ौर, देशी फरहान सुमरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। सिंधियन नेशनल कांग्रेस सेंट्रल कमेटी जे इजलास दौरान फ़ैसिलो कयो वियो त जबरी गुमशुदगियुनि, 27 तरमीम ऐं ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ गोलाड़ची ताईं पैदल मार्च कयो वेंदो। सिजावल खां गोलाड़ची ताईं पैदल मार्च कयो वेंदो। इजलास में
मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंगजोए मोहसन सोलंकी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त क़ौमी तहरीक ख़िलाफ़ अणियालियल रियासती ऑपरेशन कयो पियो वञे, जंहिंजी मज़मत करियूं था। उन मौक़े ते हुननि चयो त 6 नुकाती एजेंडा ते जदोजहद कई वेंदी। कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीननि ते थींदड़ कब्ज़े, 27 आइनी तरमीम, जबरी गुमशुदगियुनि, सियासी कारकुननि मथां दाख़िल कयल कूड़नि केसनि, अदालतनि खां मथां ऐं क़त्ल जे वाक़िअनि, इंडस डेल्टा जी तबाही ऐं हथरादो माहौलियाती तब्दीली, कार्बान ऐं क्लाइमेट फंड जी मद में मिलंदड़ रक़म ऐं सिंध मां मिलंदड़ वसीला सिंध ते ख़र्च न थियणु, हारियुनि खे फसल जा मुनासिब अघ न मिलणु ऐं दवाऊं ऐं बीज भाण महांगा हुजण ख़िलाफ़ मार्च कयो वेंदो। पहिरें मरहले में सिंध बचायो मार्च कयो वेंदो, जेको कुझु वक़्त पहिरीं तय कयो वियो हो, पर सनाफ़ जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र ऐं शागिर्द अॻवान गनी अमान जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ उन जी तारीख़ तब्दील कई वई। सिजावल खां गोलाडची ताईं पैदल मार्च 27 नवंबर खां 30 नवंबर 2025 ताईं कयो वेंदो। बाहूअ खोसो में बेदर्दी सां शहीद थियल इम्तियाज़ नूनारी जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार थी न आहिनि सघिया, जॾहिं त कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ ठुल में रहबर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी सजाद अहमद नूनारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां वाना कैडेट कॉलेज ते हमले जी मज़मत कई वई आहे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे सेक्रेटरी जनरल कामरेड इमदाद काज़ी हैदराबाद में थियल पार्टी इजलास खे ख़िताब कंदे चयो त कैडेट कॉलेज ते हमिलो प्रॉक्सीज़ जी इंतिहाई इंसानियत सोज़ दहशतगर्दी जी कार्रवाई आहे। बेगुनाह मासूम शागिर्दनि जो कहिड़ो ॾोह आहे। उन सां गॾु इस्लामाबाद में ख़ुदकश बम धमाके ऐं इंसानी जानियूं विञाइण ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करे थी, मुतासिरनि जे वारसनि सां हमदर्दी जो इज़हार करे थी। हाणे त अफ़गानिस्तान जे सरहदी इलाइक़नि मां दहशतगर्दी इस्लामाबाद ताईं पहुची वई आहे, जॾहिं त पाकिस्तानी हुक्मरान अशराफिया ऐं कब्ज़ो कंदड़ क़ुवतूं मुल्क जे इक़्तिदार आला, मईशत ऐं मुआशरे ते वधीक क़ाबिज़ रहण जे फ़िक्र में मुब्तला आहिनि। कामरेड इमदाद काज़ी वधीक चयो त पाकिस्तान में दहशतगर्दी जनरल ज़िया ऐं उन जे जानशीन गैर जमहूरी क़ुवतनि जे पॉलिसियुनि जो नतीजो आहे। तंहिं करे पॉलिसियुनि खे बदिलाइण जी ज़रूरत आहे। मुल्क जी सियासत ते कब्ज़ो करणु, हर तनक़ीद ऐं इख़्तिलाफ़ खे ताक़त सां दॿाइण सां मुल्क जूं हालतूं ठीकु न थींदियूं, बल्कि वधीक ख़राब थींदियूं। नामनिहाद जमहूरियत, नामनिहाद इंसाफ़ वारनि इदारनि खे वधीक रबड़ स्टैम्प बणाइण सां उन्हनि खे रुसवा करे मुल्क खे वधीक कमज़ोर करे रही आहे। कामरेड काज़ी जो वधीक चवणु हो त 26 या 27 आइनी तरमीम जे ख़िलाफ़ जदोजहद हर बाशऊर शहरी जी ज़िम्मेवारी आहे। हिन जदोजहद लाइ MRD तहरीक जहिड़े इतिहाद ऐं अहिड़े क़िस्म जी जदोजहद जी ज़रूरत आहे। उन लाइ ज़िले सतह ते कमेटियूं ठाहिण जी ज़रूरत आहे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान अहिड़ी जदोजहद जो हिसो हूंदी। अदालतूं रबड़ स्टैम्प बणिजी वञण सबबि वकीलनि खे बि नुक़सानु पहुची रहियो आहे, तंहिं करे उन्हनि खे मैदान में निकिरंदे जदोजहद में अहम किरदारु अदा करणु घुरिजे। कोट DG में हिकु हफ़्तो अॻु कराची मां अगवाबाद गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयल टैक्सी ड्राइवर लाल मोहम्मद जखरो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मक़तूल जे भाउ ग़ुलाम रज़ा जखरो दाहींदे इल्ज़ाम हयो त हिकु हफ़्तो गुज़रण बावजूदि SHO कोट DG मनशात कलवड़ ऐं DSP शौकत अली रिंद मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी विया आहिनि, जॾहिं त जवाबदार मंज़ूर चाकराणी जे घर मां मक़तूल जी कार, ट्रैक्टर ट्राली ऐं चुपायो माल बि काहे आई हुई, पर SHO कोट DG ॻरी रिश्वत एवज़ सामान वापसि ॾेई छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त कातिल खे गिरफ़्तार कयो वञे। दादू जे ॻोठ बचल बुक जो रहवासी औरतूं मासूम ॿारनि समेत दादू प्रेस क्लब पहुतियूं। हुते तस्लीम सियाल, ज़ोहरा सियाल ऐं ॿिनि दाहींदे चयो त
बासर माण्हू बिना कंहिं जवाब जे घरनि में घिड़ी आया तशदुद जो निशानो बणायो वियो। असांजे भाउ मेवे सियाल खे मारकुट करे ज़बरदस्ती खंभे खणी विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त भाउ खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कंबर जे बरकत शाह मोहल्ले में नामालूम चोर प्राइमरी उस्ताद जे घर मां सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान ॿुहारे विया। प्राइमरी उस्ताद गुलज़ार जुणेजो ॿुधायो त असीं उस्ताद आहियूं, मुंहिंजी घरवारी बि टीचर आहे। मामूल मूजिबि स्कूल जी ड्यूटी ते हुआसीं। वापसि पहुतासीं त चोर घर जा ताला टोड़े घर में पियल सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान खणी विया हुआ। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन